विंडोज़ जी मुख़्तसर ॼाण। नंबर 1 डेस्कटॉप, जंहिंमें शामिल आहिनि आइकान या शॉर्टकट या लिंक्स। नंबर 2 टास्क बार, जंहिंमें स्टार्ट बटन, सर्च बॉक्स, टास्क व्यू, फाइल मैनेजर, प्रोग्राम शॉर्टकट ऐं नोटिफिकेशन एरिया। नंबर 3 फोल्डर छा आहे। नंबर 4 फाइल छा आहे। नंबर 5 फाइल कॉपी पेस्ट कट या मूव कीअं कजे। नंबर 6 फाइल या फोल्डर USB वसीले मेमोरी कार्डनि मां कॉपी कीअं कजनि। नंबर 7 टास्क मैनेजर वसीले कंहिं प्रोग्राम खे क्लोज़ करणु। नंबर 8 टास्क व्यू खे कीबोर्ड वसीले ओपन करणु। नंबर 9 कीबोर्ड जे टैब बटन जी ॼाण हासिल करणु। नंबर 8 टास्क व्यू जी ॼाण। नंबर 9 कीबोर्ड जे टैब बटन जी ॼाण। नंबर 10 कीबोर्ड जे अल्टर बटन जी ॼाण। नंबर 11 कीबोर्ड जे इंटर बटन जी ॼाण। नंबर 12 कंट्रोल बटन जी ॼाण। नंबर 13 बैक स्पेस। नंबर 14 स्पेस बार स्पेस बटन जी ॼाण। नंबर 15 स्केप बटन जी ॼाण। नंबर 16 शिफ्ट कीज़ जी ॼाण। ही बुनियादी ॻाल्हियुनि जी लिस्ट आहे जंहिंजे अंदरि असां 19 ॻाल्हियूं शामिल कयूं आहिनि। जंहिंखे बि हिननि ॻाल्हियुनि जी मुख़्तसरनि ॼाण हूंदी ऐं कुझु तजुर्बो हूंदो त उनखे विंडोज़ हलाइण में काफ़ी आसानी महसूसु थींदी ऐं काफ़ी आसानी पैदा थींदी। जेका पहिरीं ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखीसीं उहा आहे डेस्कटॉप। डेस्कटॉप जी मुख़्तसर ॼाण इहा आहे त डेस्कटॉप हिकु असांजे साम्हूं ईअं आहे जीअं असां कंहिं कुर्सीअ ते वेठा हुजूं ऐं असांजे साम्हूं टेबल हुजे ऐं उनजे मथां असां जूं शयूं थेला पेन कापियूं वग़ैरह सभु शयूं रखियल हुजनि ऐं जिन खे असां खणी उन्हनि खे इस्तेमालु करे सघूं। ईअं ई डेस्कटॉप जो मिसाल साॻियो ई आहे त डेस्कटॉप उहा स्क्रीन आहे जिते असांजे प्रोग्रामनि जा शॉर्टकट, प्रोग्रामनि जूं लिंक्स, प्रोग्रामनि जा आइकान, फाइलनि जा फोल्डरनि जा आइकान रखियल हूंदा आहिनि ऐं हीअ सभु असांजे फोल्डरनि ऐं फाइलनि जा आइकान मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे वसीले जे करे असीं कंहिं बि फोल्डर खे खोलणु चाहियूं था त उनखे डबल क्लिक कंदासीं त असांजो फोल्डर खुली ईंदो ऐं उनखां बाद में जेकॾहिं असीं उनजे मथां राइट क्लिक कंदासीं, राइट क्लिक करण खां बाद में ओपन ते क्लिक कंदासीं बि उहो खुली ईंदो। उनखां बाद में जेकॾहिं असां चाहियूं था त उहो फाइल असांजो उनखां बाद में हीअ असांजो हिकिड़े प्रोग्राम जी शॉर्टकट आहे। असां चाहियूं था त उहो कहिड़े हंधि रखियलु आहे त असीं ओपन फाइल लोकेशन ते वञी सघूं था त उहो असांजो कहिड़े जॻह ते कहिड़े लोकेशन में रखियलु आहे, कहिड़े पाथ में। ॿी जेका कवर करण वारी ॻाल्हि आहे उहा आहे टास्क बार। यानी टास्क बार जे अंदरि स्टार्ट बटन आहे, उन में सर्च बॉक्स आहे, उन में टास्क व्यू आहे, उन में फाइल मैनेजर आहे, उन में प्रोग्राम शॉर्टकट आहिनि ऐं नोटिफिकेशन एरिया आहे। ही मुकमिल स्क्रीन डेस्कटॉप आहे ऐं टास्क बार उन जो हिसो आहे। टास्क बार जे अंदरि ही स्टार्ट बटन आहे जंहिंमें स्टार्ट मेन्यू आहे। स्टार्ट मेन्यू जे अंदरि प्रोग्रामनि जा शॉर्टकट रखियल हूंदा आहिनि जितां असां प्रोग्रामनि खे खोले सघूं था ऐं पूरे सिस्टम ते कंट्रोल करे सघूं था। उनखां बाद में ही सर्च बॉक्स आहे। सर्च बॉक्स जे अंदरि असीं कुझु बि टाइप कंदासीं उहो असांजे कंप्यूटर में मौजूदु हूंदो त उनखे नोटपैड टाइप कंदासीं त नोटपैड असांजे साम्हूं उन जो शॉर्टकट या उनजी लिंक अची वेंदी आहे। पोइ असां क्लिक करण सां उनखे खोलियूं था ऐं उनखां बाद में उनखे असां क्लोज़ कंदासीं त प्रोग्राम जे सर्च करण खां बाद में ॿिए नंबर ते आहे टास्क व्यू। असांजा जेके प्रोग्राम खुलियल हूंदा आहिनि ऐं असां ॾिसूं त असांजा कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम खुलियल आहिनि ऐं कहिड़े प्रोग्राम खे असां खोलियूं त उनजे लाइ असां टास्क व्यू खे यूज़ कंदा आहियूं। हीअ टास्क व्यू जंहिं बि फाइल खे जंहिं बि प्रोग्राम खे असां साम्हूं आणणु चाहियूं था मिनिमाइज़ेशन जा प्रोग्राम आहिनि त उहे साम्हूं इहो आहे त असांजा फाइल ऐं फोल्डर ऐं असांजा प्रोग्राम वग़ैरह कंप्यूटर में कहिड़े हंधि ऐं कहिड़े लोकेशन ते रखियल आहिनि। हीअ फाइल मैनेजर आहे। उनखां बाद में हीअ असांजा ॿिया प्रोग्राम शॉर्टकट आहिनि
ऐं जंहिंजे मथां कर्सर या माउस जे अचण सां उनजो थंबनेल जी ज़ाहिर थिए थो ऐं थंबनेल जे वसीले बि असां इन्हनि खे क्लोज़ करे सघंदा आहियूं। उन खां बाद में ही ख़ाली स्पेस आहे। जीअं जीअं प्रोग्राम खोलींदा वेंदासीं त इहा लोकेशन असांजी भरिजी वेंदी आहे, हुन में शॉर्टकट ईंदा वेंदा आहिनि ऐं इहे मिनिमाइज़ शॉर्टकट चइबा आहिनि। उन खां बाद में ही नोटिफिकेशन एरिया आहे। नोटिफिकेशन एरिया जे अंदरि ही टाइम आहे, कैलेंडर आहे, जंहिंजे अंदरि असीं क्लिक करे कैलेंडर जे अंदरि टाइम ॾिसी सघूं था, डेट ॾिसी सघूं था। उन खां बाद में हुन में डेट टाइम चेंज बि करे सघूं था। उन खां बाद में ही लैंग्वेज एरिया आहे, हिन जे अंदरि असां लैंग्वेज खे राइट क्लिक करे पंहिंजी मर्ज़ी सां सिंधी उर्दू तब्दील करे सघूं था। उन खां बाद में हिन जी शॉर्टकट हूंदी आहे अल्टर लेफ्ट ऐं शिफ्ट की खे प्रेस कंदासीं त लैंग्वेज असांजी बदिलबी आहे। ऐं उन खां बाद में ही कीबोर्ड जे लाइ टच व्यू जे लाइ कीबोर्ड रखियलु आहे। जेकॾहिं असीं हिन खे न रखणु चाहियूं त असीं हिन खे कटे सघूं था। उन खां बाद में ही ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जा शॉर्टकट आहिनि। हिननि जो मतिलबु इहो आहे त इहे हिन वक़्तु हलंदड़ कंडीशन में आहिनि ऐं रनिंग व्यू में आहिनि, उन्हनि जे करे उहे असांजे हिन नोटिफिकेशन एरिया में अची वञनि था। टे नंबर ते जेका शइ असां तव्हांखे सम्झाइणु चाहियूं था फोल्डर आहे। त हीउ फोल्डर आहे। फोल्डर हिकु लोकेशन आहे ऐं फोल्डर किथे किथे हूंदा आहिनि। फोल्डर असांजे कंप्यूटर जी ड्राइव जे ॿियनि फोल्डरनि जे लोकेशन जे अंदरि फोल्डर जे अंदरि फोल्डर बि थींदा आहिनि ऐं उन्हनि खे असीं ही असांजो फाइल एक्सप्लोरर आहे। फाइल एक्सप्लोरर में अचण खां बाद में ही सभ खां पहिरीं असांखे क्विक एक्सेस वारी लोकेशन ॾेखारे थो, जंहिंमें असांजा जेके रिसेंटली असां कमु करण वारियूं शयूं आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। त जिन जिन शयुनि ते असांजो हिन वक़्तु रनिंग में कमु जारी आहे त उहे पी याने असांजो कंप्यूटर, असांजे कंप्यूटर जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। असांजे कंप्यूटर जे अंदरि असांखे ॿुधाए थो पियो त डिवाइसिस आहिनि। हिकु मोबाइल गैलेक्सी डिवाइस लॻल आहे। उन खां बाद में ॿियो असांजे हार्ड आहे। उन हार्ड जी जेका आहे उन जे अंदरि पार्टीशन आहिनि सी ऐं ई जे नाले सां। उन खां अलावा उन में सी डी ड्राइव बि DVD ड्राइव बि आहे जेका ख़ाली आहे। उन खां बाद में ही असांजा जेके बि ॿिया लोकेशन्स आहिनि, डेस्कटॉप आहे, डॉक्यूमेंट आहे, डाउनलोड्स आहे। उन खां बाद में म्यूज़िक, पिक्चर्स, वीडियो, CD, इहे सभु ड्राइव बि आहिनि। इन्हनि शयुनि खे असां जिस पी सी ते क्लिक करे तव्हांखे ॾेखारियूं था त ही शयूं ड्राइव बि हिनखे तव्हां चई सघो था, हिनखे पाथ बि तव्हां चई सघो था, हिनखे पार्टीशन बि तव्हां चई सघो था। त कोई चवंदो आहे त मुंहिंजे सी पार्टीशन में मुंहिंजी डेटा रखियलु आहे, सी ड्राइव में मुंहिंजी रखियलु आहे, सी पाथ ते रखियलु आहे। त उनजो मतिलबु इहो आहे त पाथ जी जेका टेक्स्ट आहे उहा हिन तरीक़े सां नज़र ईंदी आहे त ही असांजे एड्रेस बार जे अंदरि असांखे ॿुधाए थो साईं सी पाथ आहे। हिते जीअं राइट क्लिक कंदासीं त असांखे असांजे शयूं ॿुधाईंदो। तव्हां ॾिसंदव त ही जेका असांजी फाइल आहे उहा ई जे अंदरि आहे। अहिड़े तरीक़े सां ही मुख़्तलिफ़ ॿिया फाइल सी ऐं ई जे अंदरि मौजूदु आहिनि। त असां हिनखे पाथ चवंदा आहियूं। जीअं असां हिनजे मथां क्लिक कंदासीं त उन खां बाद में असां हिन पाथ खे राइट क्लिक हितां क्लिक करण सां ई असांखे ॿुधाए थो पाथ आहे। ऐं हिनखे असां जॾहिं हितां कॉपी करे वरी बि कंहिं फोल्डर जे विच में असां उनखे पेस्ट कंदासीं त इहो ई साॻियो फोल्डर असांजे साम्हूं खुली ईंदो। त मुख़्तसरनि तव्हां सां इहा ॻाल्हि कईसीं त फोल्डर माना हिकु अहिड़ी जॻह या हिकु अहिड़ी प्लेस या हिकु कंटेनर आहे जंहिंजे अंदरि असां पंहिंजा फोल्डर बि रखंदा आहियूं ऐं फाइल बि रखंदा आहियूं। उन खां बाद में
डेस्कटॉप जे मथां राइट क्लिक करे असीं न्यू में फोल्डर ते क्लिक कयूं था ऐं हिकिड़ो न्यू फोल्डर ठही आयो आहे ऐं हिन जो नालो असां एप्स रखूं था ऐं इनखे जेकॾहिं असां रीनेम करणु चाहियूं त पोइ कीबोर्ड मां F2 बि प्रेस करे सघूं था ऐं या उन जे अखरनि जे मथां हिकु दफ़ो क्लिक कंदासीं त उहो असांजे रीनेम जे मूड में अची वेंदो। असां उनखे रीनेम करे सघूं था ऐं उन जे अंदरि असां ज़्यादा कुझु बि रखी सघूं था। त उनखां बाद में जेकॾहिं असां चाहियूं त उनखे असां कॉपी कयूं, राइट क्लिक करण खां बाद में असीं हिनखे कॉपी कयूं था। कॉपी करण खां बाद में हिन फोल्डर खे हिन फोल्डर जे अंदरि असां पेस्ट कयूं था। त हाणे असां ॾिसंदासीं त इहो फोल्डर असांजे हिन फोल्डर जे अंदरि मौजूदु आहे ऐं उनखां बाद में हिन बैग ते क्लिक कंदासीं त वापसि असां डेस्कटॉप ते अची विया आहियूं ऐं हिन बैग ते क्लिक कंदासीं त वापसि हुन साॻी जॻह ते अची वेंदासीं। हिनखे क्लोज़ करे डेस्कटॉप ते अचूं था। त उनखां बाद में जेकॾहिं असां चाहियूं त हिनखे हितां हिन जे अंदरि रखूं त इहो तरीक़ेकार बि आहे त हिनखे माउस सां हिन जे अंदरि रखी सघूं था। ऐं उनखां बाद में हाणे तव्हां ॾिसो त उहा शइ मूव थी हिकिड़ो फोल्डर ॿिए फोल्डर जे अंदरि हलियो वियो आहे ऐं उनखां बाद में जेकॾहिं राइट क्लिक करे असीं चाहियूं था त हिनखे डिलीट कयूं त पोइ डिलीट करण जो तरीक़ो इहो आहे त राइट क्लिक करे हिनखे असां हितां डिलीट करे सघूं था।